मां दाईंदो रहियो आहियां। चङनि मुड़ुसनि वटि बि मीडिया आॾो बि मुसलसिल हलणी थाणे ते दरख़्वास्त ॾींदो रहियो आहियां। कुझु टाइम पहिरियों मां एस साहब खे दरख़्वास्त ॾिनी, हुननि खे कुझु माण्हू कुझु कामोरा पाड़े जा या कुझु ॿाहिरियां माण्हू सपोर्ट करे रहिया आहिनि। हुनजो कमु आहे मनशात फ़रोश। हे मूंखे भलो साईं आहे, मां भले साईं साण करे आई जेको ॻाल्हायां थो सभु ॻाल्हायां थो। हुनजो धंधो आहे मनशात फ़रोश। अॻु में हथियारनि जो कमु कंदो हो, हे क़ुर पाक आहे मुंहिंजे जंहिंमें जेको मां ॻाल्हाईंदुमि, हथियारनि जो कमु कंदो हो, वरी हथियारनि जो कमु छॾे वियो, हाणे मनशा जो कमु कंदो आहे। हुनजो पुटु सैयद मेहर शाह मेरापुर में बि मनशा ॾींदो आहे, देवणा शाख ते मनशा ॾींदो आहे, जिथे बि कोटली में मनशा ॾींदो आहे, हालणी बि ॾींदो आहे, जिथे बि लोकल तरह में मनशा हले थी उहो सैयद रियाज़ हुसैन शाह जो कमु आहे। कंहिंखां बि नथो ॾिजे, एतिरो त ताक़तवर आहे, न पुलिस कान थो ॾिजे, न के चङे मुड़ुस खां थो ॾिजे। हर हिकु माण्हू सां ग़लति रवे में पेश थो अचे, हर हिकु माण्हू खे गारियूं थो ॾिए पुलिस सां। पुलिस हुनखे कुझु नथी चवे, कुझु बि नथी चवे, न अॼु ॾींहं ते हुन ते को मनशा जहिड़ो केस थियो आहे। कुझु टाइम पहिरियों मुंहिंजे ॿियनि सोटनि बि हिन जे 2021 में प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन्हनि बि मीडिया ॾियो इहो ई माना मनशा जो ज़िक्र कयो त बाबा हिन केतिरियूं जानियूं बर्बादु करे छॾियूं, 1 एकड़ 14 में सा ज़मीन अथसि। मां नेब जे आला इदारनि खे अपील कंदुसि, बराए महिरबानी हिन क़ुर पाक जे वास्ते मूं मिसकिन सां इंसाफ़ कोई। मां SSP नौशरफ फिरोज़, DIG शहीद बेनज़ीराबाद, IG सिंध जे घरू वज़ीर ज़ियाल हसन नजाब साहब खे अपील कंदुसि हिन क़ुर पाक जे वास्ते। मां बहल बेत आहियां, मूं मज़लूम बि आहियां, मुंहिंजी अमड़ बि आहे। हिन क़ुर पाक जे वास्ते ख़ुदा रा बराए महिरबानी मूं मज़लूम इंसाफ़ कयो वञे, हिन भले साईं सदके इंक्वायरी कई वञे, जेको बि ॾोही आहे उनखे कानून जे कटेड़े में आणे वञे। बराए